मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो, असांजो मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब। क्लाइमेट से हीअ दुनिया जंगनि खां वधीक ख़तरनाक आहे छा? सिंध ऐं भेट धड़ी रज़ा आरिजी जो बाबत इस्लाम क्लाइमेट से हिन वक़्तु कंडीशन आहे सॼी दुनिया में जेका हुनजी मुतासिर थी आहे। ही पहिरियों हिन दुनिया जे ॿोले ते इंसानु ॾाढो सुकून सां रहंदो। जॾहिं 17वीं सदीअ में सनअती इनकलाब आहे, आफ़त हलणु इंजन शुरू थी, इंडस्ट्रीज़ आहिस्ते आहिस्ते जेका तरक़ी कई, हिन आख़िरी सदीअ में पंहिंजे हुन तरक़ीअ जो त पंहिंजे हिसाब सां कमाल आहे, पर उन जा हिन धरती ऐं ॿोले ते उन जा काफ़ी कुझु नेगेटिव असर बि पिया आहिनि, जंहिंजी असांजी जेका जाग्राफी कंडीशन आहे उन खे ॾाढो उन मुतासिर पियो आहे। हाणे उन में क्लाइमेट्स कंडीशन में ऐं ही जेके दुनिया में जेके वार पई थियूं हलनि, पहिरीं आलमगीर जंग, ॿी आलमगीर जंग, या इन खां काफ़ी जेके जंगूं हलियूं, या हिन वक़्तु 5-6 मुल्कनि में जंगूं हलनि थियूं, उन में बमनि जो इस्तेमालु उहे हिकिड़ियूं ज़हरीलियूं गैसियूं आहिनि। ॿियो फैक्ट्रियूं कारखाननि जो वधणु ऐं गाॾियूं जो इस्तेमालु, उहो नेचर ऐं फितरत में कार्बन डाइऑक्साइड कढनि, उन कढण जे करे मथे जेका आहे उहे गैसियूं मथे हली थियूं वञनि, उहो धरतीअ जो जेको हिन जो सिज जे हेठों ओज़ोन जो हिकिड़ो तह आहे, उन जा जेके लेयर आहे उन जो नुक़सानु थो ॾिए। इवन उते ॼण खाल पइजी आहे। हाणे उन नुक़सान खां पोइ हिन दुनिया जी जेका केमिस्ट्री आहे उहा ॼण काफ़ी मुतासिर थी आहे, ऐं उन मुतासिर थियण जे करे ऐं हिन सूरताल में हुन वॾी हिकिड़ी दुनिया में तबाहियूं मचाए छॾियूं। हाणे उहे तबाहियूं ख़ुदि अमेरिका में 2 महीना अॻु में वॾी हिकिड़ी बरसाति पई ऐं सामूंडी तूफ़ान आयो, जंहिंमें हुननि जा 100 माण्हू मरी चुका। तोड़ी करे उहो दुनिया जो तरक़ी याफ़्ता मुल्क आहे। चिलीअ में पई बरसाति, साईं हेॾे जेको आहे यूरोप जे मुल्कनि में बरसाति पई, ऐं यूरोप जे काफ़ी मुल्कनि में गर्मीअ जो पधो वञी जेको आहे 40 ते पहुतो। ज़ाहिर आहे तव्हांजो मथे ओज़ोन जो लेयर जॾहिं तव्हांजो टुटंदो ऐं कमज़ोर थींदो त हूअ दुनिया जी जेका आहे गर्मीअ जी तपश उहा हिन वक़्तु जेको आहे उहा वधे थी पई। ऐं ग्लेशियर बि ख़ुदि हिकिड़ा दुनिया में हिकिड़ो दरिया हूंदा, हुननि जी 1000 किलोमीटरनि ते हिकिड़ी रेंज आहे, ऐं उन में तव्हांजी गर्मीअ जो पधु वधण जे करे ग्लेशियर विझंदा, ऐं हुननि साइंसदाननि पंहिंजे हिसाब सां वार्निंग ॾेई चुकिया आहिनि त जेके सामुंडी पटनि ते शहर आहिनि उहो 2050 में तक़रीबन उहे ॿुॾी वेंदा, जंहिंमें कराची टाइप असांजा जेके आहिनि, जेके उन ते शहर आहिनि, उहो हुनजो समुंड उन में पाणी घणो घटिजी वेंदो। गॾु थियण जे करे ऐं उहे जेके असांजा जेके हिसा आहिनि उहे मुतासिर थींदा, ऐं इंसान उन में जेको आहे उहो पंहिंजो ख़ुदि तकलीफ़ में ईंदो, ऐं तकलीफ़ ईंदड़ ऐं उन सां गॾु क्लाइमेट कंडीशन जी असांजी ज़राअत बि मुतासिर थी आहे। उहो असांजो जेको फ़सुलु आहे उहो तक़रीबन मणकती घटि थो करे, कपाह हुई, सारियूं आहिनि, ख़ुदि असां जूं जेके खाइण पीअण वारियूं भाॼियूं आहिनि उन्हनि जा ज़ाइका बि चेंज थी विया। किथे किथे जेको आहे जेको असां वटि अप्रैल ऐं मार्च ईअं बहार जी मौसम हूंदी, उहो वरी सावण में ॼण अची वियो आहे। सैलाब जी तबाही कुदरती आहे या असांजे रवैयनि जो नालो आहे? असांजो जेको रवैयो आहे उहो ग़रीब अवाम जो कोन्हे। ही जेका चइजे सरमादारी दुनिया आहे उन जा हिन दुनिया ते आज़ाब आहे।
इंडस्ट्रीज़ में बि हुननि जो वॾो मुनाफ़ो, सनातुनि में बि हुननि जो वॾो मुनाफ़ो। दुनिया जी अधु आबादी एतिरी जेको आहे सो वठिजी वई आहे जो पंहिंजे खाध खुराक जी जेके ज़रूरतूं आहिनि उहो एतिरो गुरबत जी लकीर में अची वियो आहे जो पंहिंजी खाध खुराक बि नथो वठी सघे। हाणे उहे को गाॾियूं ऐं मोटर इस्तेमालु कोन थो करे जंहिंमें हुनखे जेको आहे सो उहो हुनखे नुक़सानु थो ॾिए। इहो सॼो मथिएं क्लास जो माण्हू सरमाएदार उहो फैक्ट्रियूं बि इस्तेमालु करे थो, गाॾियुनि खे बि इस्तेमालु करे थो, ऐं उहे जेको आहे सो ज़हरीलियूं गैसियूं जेके बमनि खां वधीक जेको आहे सो ख़ारिज थियनि थियूं, जेको हिन जेके फितरत जा जेके उसूल आहिनि उन खे उहो पंहिंजे तबाह ऐं बर्बाद थो करे। तव्हांखे जिते कमु आहे इंसाननि जो तरक़ी याफ़्ता मुल्कनि में, जापान में तक़रीबन हर साल ज़िलज़िला ईंदा आहिनि। पोइ हुननि उन ते कमु कयो, हुननि बिल्डिंगियूं अहिड़ियूं ठाहियूं आहिनि पंहिंजे जेको आहे माण्हुनि खे इंजीनियरिंग करे ॾिनियूं आहिनि जो ज़लज़लो पवंदो आहे त 90% उहो पंहिंजे नुक़सानु हुननि जो न थींदो आहे। बाक़ी 10% माण्हू रोडनि ते आहे, रस्तनि ते आहे, फैक्ट्रियुनि में आहे, कमकार ते आहे, मज़ूरी करे थो, उन खे उहो 10% नुक़सान में अचनि था। 90% हुननि एॾो पंहिंजो वर्क कयो आहे जो हुननि पंहिंजे माण्हू खे नुक़सान खां बचायो आहे। ऐं बरसातूं काथे तूफ़ान अचनि था, जीअं हाणे मलेशिया आहे, फिलिपाइन आहे, या तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि पंहिंजा अलॻि हिकिड़ा वाह डिज़ाइन कया त ही असांजे जेको आहे सो जॾहिं बरसाति तेज़ पवंदी, किथे किथे 600 मिलीलीटर पवंदी आहे, त उहे बरसाति जे दौरान उहे पंहिंजो कमु कंदा ऐं आहिस्ते आहिस्ते हुनजो पाणी हुननि जे समुंड में हलियो वेंदो आहे ऐं उहो पंहिंजे इन नुक़सान खे घणे में घणो जेको आहे सो पंहिंजे अवाम खे बचाईंदा। हाणे जिते इंसानी रवैयो अहिड़ो आहे ऐं जिते हुकूमतूं कमु थियूं कनि त ज़ाहिर आहे हू पंहिंजे अवाम खे नुक़सान खे बचाए थियूं वञनि। बाक़ी हाणे असां इहो कमु सॼो फितरत ऐं नेचर जो कमु ख़राबु असां पाण कयूं ऐं इल्ज़ाम कुदरत ते फितरत ते ऐं उन ते वेठा हणूं त असां सां उहा थी मिले ऐं उन में असां पाण ख़ुदि क़सूरवार आहियूं, असांजो रवैयो। सैलाबी सूरतहाल खां पोइ इंडिया ऐं पाकिस्तान जी केॾी तबाही थी आहे। 2 महीना अॻु में हिन जी बरसाति जो जेको घणे में घणो ज़ोर हुयो केपीअ में। हाणे उते सवात में हुन वॾी हिकिड़ी तबाही मचाए छॾी ऐं हुननि जे शहरनि यारो ईअं पोइ पाणी वही ॼण हिकिड़ो वॾो दरिया वहे। हाणे उन में मथे जेको आहे सो परवेज़ मुशर्रफ जे दौर में हिकिड़ो डैम ठहियो, जेको उहो डैम हली हली टुटी वियो। टुटण जे करे 600 मिलीलीटर बरसाति ऐं हुननि ते जॾहिं उहा आई त हुननि जा लाश उहे यानी दरिया में डुड़ंदा रहनि पिया ऐं माण्हू ऐं उन जूं कैमरा जूं अखियूं उन्हनि खे ॾिसंदियूं रहनि। असांजो डॉक्टर हसन अब्बास चवंदो त तव्हां जेके डैम था ठाहियो उहे कुदरती जेको वहुरा आहिनि, पाणी आहे, उन खे रोकींदो, उहो हुन सां को तालुक़ु ई कोन्हे। हाणे उहे टुटण सां दुनिया जे जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, ख़ुदि अमेरिका में हुननि पुराणे दौर में हिकिड़ा डैम ठाहिया, उहे हुननि हाणे ठाहिणु शुरू कया। हीअ हिकिड़ी सरमाएदारी दुनिया जी हिकिड़ी अटकल आहे। उहो असां ग़रीब मुल्कनि खे डिज़ाइन करे ॾींदा आहिनि त असां तव्हांखे अहिड़े क़िस्म जो डैम ठाहे ॾियूं था ऐं तव्हां असांजे बैंकुनि खां वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, IMF खां लोन खणो, असां तव्हांखे उहो डैम डिज़ाइन करे ॾींदासीं ऐं तव्हां लोन खणो ऐं तव्हां ठीको बि असांजी कंपनीअ खे उहो साॻियो बि वरी ठीको अमेरिकन ऐं यूरोप जे कंपनी खे मिलंदो आहे। हू साॻियो असां लोन बि असांखे ॾेई वेंदा आहिनि, व्याज सूधो असां पैसा बि वठी ईंदा आहिनि ऐं हली हली असांजे लाइ उहे जेके हुननि जूं स्कीमूं आहिनि पैसा बि कढी वेंदा आहिनि ऐं असांजे लाइ उहो तबाही ऐं बर्बादी पैदा कंदो आहे।
हाणे ताज़ो जेका सूरत वारा 3-4 ॾींहंनि जी जेका पंजाब, हाणे होॾो वारो पंजाब बि वॾो जेको आहे सो मुतासिर थियो आहे इंडिया जो, ऐं हुननि जा बि काफ़ी डेम जेको आहे सो टुटी चुका आहिनि। उन्हनि जा जेके हेडवाल आहिनि पाणीअ जा असांजे दरिया जा, उहे टोटली मथे इंडिया वटि आहिनि। हाणे उहे हेडवाल हुननि पंहिंजा मथे करे चुका आहिनि। ज़ाहिर आहे हुननि असांखे 3-4 ॾींहंनि में वार्निंग ॾिनी त तव्हां ॾे पाणी वॾे पैमाने ते अचे थो, किथे त उहे ॿुधाइनि पिया 13-14 लख जो पाणी आहे जेको तव्हां ॾे अचे थो ऐं तव्हां पंहिंजी होशियारी वठो। ज़ाहिर आहे असांजे हुननि जे मुल्कनि में ॿिनि जे हिकिड़ा तज़ाद आहिनि, दुश्मनियूं आहिनि, 3-4 जंगियूं हिक ॿिए सां कयूं आहिनि, ऐं हो बि कोशिशि कंदा त हिन खे इक़्तिसादी तौर इहा जंग खां वधीक जेको आहे सो ख़तरनाक हूंदी आहे जेकॾहिं को मुल्क इक़्तिसादी तौर मफ़लूज थी थो वञे, तबाह ऐं बर्बाद थी थो वञे। ज़ाहिर आहे हुनजी बि शऊरी कोशिशि हूंदी। हाणे उहो सिलसिलो पाणीअ जो उहो हुननि जे दरियाउनि में जेको आहे सो हुननि जा 3 दरिया आहिनि पंजाब जा, उहो ओवरटॉप करे वहनि था। ओवरटॉप करे वहण जे करे हाणे उन्हनि में असां जूं पंहिंजूं हुकुमरान जूं, हितां जे सरमायादारनि जूं, हितां जी अशराफ आहे, उन में असां जेके सोसाइटियूं ठाहियूंसीं न, उहे दरिया जे कपरनि में, दरिया जे वेझो असां उन्हनि खे या बंदनि जे अंदरूं असां उन्हनि में पंहिंजूं सोसाइटियूं ठाहे ॾिनीसीं, जंहिंमें दरिया जा वाकुरनि खे असां पाण रुकणो वेंदो। इहो 1988 में बि जेको आहे सो रावी 3 लख क्यूसेक पाणी क्रॉस करे चुकी। एॾो पोइ लाहौर में पाणी कोन रहियो। ही सोसाइटियूं ठाहे ऐं असां पंहिंजूं माण्हू असां उन में हज़ारे माण्हू माराए चुका आहियूं। सवात हुजे, गिलगित हुजे, कश्मीर हुजे, पंजाब हुजे, लॻभॻि स्कोर हज़ारे माण्हू खां वधीक क्रॉस करे चुको आहे। ऐं हितां जी मीडिया उहा कोन थी करे ॿुधाए, इंटरनेशनल मीडिया उनखे ॿुधाए थी, ऐं उहो वरी मथे पाणी केतिरो आहे उहो लॻभॻि 3-4 ॾींहंनि में ख़बर पवंदी। वरी उहो जेको इको सिस्टम आहे उहो सभिनी दरियानि जो सिंधू दरिया में आहे। उहो सिंधू दरिया वरी ईंदो जेको आहे सो पाणी हेॾे सिंध जे तरफ़। जेकॾहिं इहो लॻभॻि 12-13 लख आहे, मुमताज़ भुट्टो चए पियो, मां चीफ मिनिस्टर हुयुसि, त 1973 में जेका ॿोॾ आई त मां हितां 14 लख क्यूसेक पाणी सखर मां क्रॉस करे चुको आहियां। हाणे उन में असांजी हिन वक़्तु सिंध में वॾे में वॾी करप्शन असांजी जेको आहे इरिगेशन डिपार्टमेंट में आहे। हाणे दरनि जो सिस्टम ते चैना खां हुननि उहो कमु करायो आहे। हाणे उहो केतिरे क़दुरु हुननि में कमु ठीकु करायो आहे। उहो जॾहिं पाणीअ जो गुज़र थींदो त उहा ख़बर पवंदी त हिननि उन्हनि कमु सही करायो आहे, पॉज़िटिव कमु थियो आहे, नेगेटिव थियो आहे। जेकॾहिं पाणी 13-14 लख वधी वियो त ज़ाहिर आहे सखर बैराज खे उहो बचाइण लाइ पोइ वरी साॻियो उहो कट ॾींदा टोड़ी बंद वटि। अहिड़े नमूने सां पंजाब में बि जेको आहे सो उतां जो आहिनि बैरेज, उन्हनि खे बि 4 हंधनि तां जेको आहे सो हुननि जेको आहे बम हया आहिनि। रेलवे लाइनियूं जेके अचनि पियूं उन्हनि खे बम हया अथनि, ऐं जीअं हो पाणीअ जो रुख बाराड़ियुनि में वञे, ज़मीनुनि में वञे। असांजा जेके शहर आहिनि ऐं शहरनि में सनअतूं आहिनि, शहरनि में वॾियूं ऑफिसूं आहिनि, वॾियूं वॾियूं ग्रिड स्टेशनियूं आहिनि अरबनि जूं, जेके ईअं 100,000 में, ऐं उहे जेकॾहिं असांजूं तबाह ऐं बर्बाद शहरनि में थी वयूं त असां अधु सदीअ ताईं वरी उन्हनि खे न ठाहे सघंदासीं। ऐं वरी साॻियो ही बरसाति 2 महीननि 3 महीननि मां त हली त वेंदी, पर जेको असांजो ढांचो आहे, रोड आहिनि, उहो जेकॾहिं शहरनि में वियो पाणी तबाह थी वियो त उहो वॾो जेको आहे सो नुक़सानु थींदो। बाक़ी हाणे फ़सुल आहिनि, हुननि जी का इमदाद किथे रोडनि ते, किथे स्कूलनि में, किथे यूनिवर्सिटियुनि में, तकलीफ़ में अवाम ईंदो, कैज़ुअलिटी थींदी। ऐं हे हिकिड़ो पोइते पियल मुल्क आहे। ऐं ज़ाहिर आहे बाक़ी शहर जेकॾहिं हुननि जा मुतासिर था थियनि, जीअं सियालकोट आहे हिन वक़्तु मुकमल जो ख़तमु थी चुको आहे, ऐं हो मथे 500 हुननि जो जेको आहे सो थोरे फ़ासिले ते जम्मू कश्मीर अथनि। बरसाति ओॾो अचे थी ऐं उन ते जम्मू कश्मीर में 600 मिलीलीटर बरसाति पई।
ऐं 600 मिली जेतिरा त हुननि जे शहरनि में पाणी ईअं थो वहे जीअं दरिया वहंदो। हाणे उते इंटरनेशनल एयरपोर्ट बि आहे सियालकोट में, ऐं ज़ाहिर आहे उहे डैमेज थींदा, वरी उनखे ठाहिण लाइ वक़्तु थींदो। हाणे इहो आहे असांजो रवैयो। साइंस जी अॻभराई क्लाइमेट कंडीशन जे लाइ केतिरी फ़ाइदे वारी आहे? साइंस जी दुनिया बे हिन जेका कुदरती केमिस्ट्री आहे उन जे लाइ बि जेके इंसानी ज़हन रखंदड़ आहिनि, जेके शऊर रखंदड़ आहिनि, इंसान दोस्त आहिनि, उहे बि पंहिंजे हिसाब सां कमु कनि था। ईअं कोन्हे त को रुॻो इंसान जेको टोटली आहे हिन जी तबाही जी तरफ़ आहे ऐं उन ते कमु भरे थो। हुननि कोशिशि इहा कई आहे त जेको मथे कार्बन डाइऑक्साइड वञे थो उनखे असीं कोशिशि करे ऐं उहो असां समुंड जे तह में मोकिलियूं। हा, जंहिंमें उहो सॼो उहो असां उन ते हुननि तजुर्बो कयो आहे। 2.6 हुननि कार्बन डाइऑक्साइड पंहिंजे मुल्क में हिकिड़ो समुंड जे तह में मोकिली अथनि। जेकॾहिं इहा दुनिया में जेकॾहिं इहो तजुर्बो हिकिड़ो कामयाबु वञे थो त ईअं सम्झ त ही दुनिया जेका क्लाइमेट कंडीशन जो जेको अज़ाबु आहे उहो ईंदड़ दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे, वॾो उन में अकुलु इस्तेमालु थियल आहे। ऐं पोइ समुंड खे बि उहो ॾिसंदा त ईअं त न आहे त वरी उन जी जेको आहे सो इहे जेका क्लाइमेट कंडीशन पाणीअ जी ख़राबु थिए, वरी उन जी असरात वरी उहे साॻियो वरी असां ते पवनि। हाणे उन ते तजुर्बो थिए थो ऐं उहो आलमी मंज़रनामे ते इहो उन जा नतीजो उन जा ज़बरदस्त पवंदा ऐं बहितर थींदा। छा कुदरती आफ़तूं ग़रीबनि जे लाइ तबाही ऐं अमीरनि जे लाइ वापार जो ज़रियो आहे? कुदरती तौर जेके डिज़ास्टर्स ईंदा आहिनि, जंहिंमें ज़लज़लो हुजे, तूफ़ानी बरसाति हूंदी, ज़ाहिर आहे उन में घणे में घणो जेको आहे उहो ग़रीब मुताबिक़ थींदो। को ग़रीब झूपड़ियुनि में रहे थो, को पनाह में, को टेंट में, किन जो कचो घर हूंदो आहे। पोइ ज़ाहिर आहे हू इहा 500-600 मिलीलीटर जेका बरसाति आहे उहा मुतासिर उनखे कंदी आहे। लाहौर जो अमीर, कराचीअ में डिफेंस जेकॾहिं अमीर आहे, बरसाति आहे, या इस्लामाबाद जो, सवात जो, हुननि जा मुतबाज़िल वॾा वॾा बंगला वॾनि शहरनि में बि आहिनि, दुबईअ में आहिनि। उहो टिकेटूं कटाए उॾाए बि हलिया था आहिनि। बाक़ी कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ थींदो आहे, इस्लामाबाद में जॾहिं बरसाति आई त कर्नल जी धीउ उहा उते जेको आहे सेल्फी पई कढाए, हुनजे आॾो उहो दरिया हुनखे गिरकाए वियो, उहो रड़ियूं पई करे ऐं कर्नल हुनखे बचाए न सघियो। हाणे उन में गवर्नमेंट वॾा वॾा फंड जारी कंदी ऐं उन में ठेकेदार अची वेंदा, ब्यूरोक्रेट्स अची वेंदा। उहे ब्यूरोक्रेट्स ऐं ठेकेदार हितां जा जेके असांजा वॾे वॾा जेके आहिनि MP MNA, हुनखे गुर ॿुधाईंदा, तरीक़ा ॿुधाईंदा त हेतिरी बजट तूं मंज़ूर कराए आहे, पोइ असां हीअं परचेज कंदासीं ऐं पोइ असां हेतिरा टेंट वठंदासीं, हेतिरियूं मच्छरदानियूं वठंदासीं, हेतिरियूं देगियूं भत लाहींदासीं, पोइ असां पंहिंजो हिसो ऐं तुंहिंजो हिसो उहो असां कढंदासीं। हाणे इहो को इल्ज़ाम कोन्हे 2010 में जे ॿोॾि में ऐं 2022 में उहो हुननि जे गुदामनि में सालनि जा सालनि खां पोइ सामान खसे पियो ऐं ॿाहिरीं मुल्कनि में हुननि खे बि इमदादूं मिलंदियूं। बहितरीनु हुनखे जेको आहे सो किथे किथे त हुननि सुठे क़िस्म जी नसुल जूं मेंहियूं ॾिनियूं त हे तव्हां ग़रीबनि खे ॾियो ऐं उहो ईअं विच ते जेको आहे सो हली वई। हाणे उहो असांजे फ्राइंड चवंदो साकाट्री डॉक्टर त उहा इंसान जे फितरत में आहे। फुल टिकणु, पाण खे ताक़तवर करणु ऐं पंहिंजी मिल्कियत खे वधाइणु उहो हुन जे फितरत में आहे।
2022 में यानी जे वॾी बरसाति आई त लाड़काणे में कल्ह ई जेको आहे 400 रुपया मीटर पी खपे। हाणे इहे असांजा फितरती जेके रवैया आहिनि उहे जेके आहिनि हाणे उहो कोई जागीदार कोन हो, हिकिड़ो नंढिड़ो क़िस्म जो वापारी हो ऐं हुननि ऐं तक़रीबन सभिनी जो रवैयो एॾो हो हुनखे। इहा वरी असांजी जेका फितरत आहे उहा असांजी जबलत आहे उहा को वॾो असांखे इनकलाबी नज़रियो हुजे या पैगंबर अलैहिस्सलाम जी असां वटि वॾी का तालीम हुजे जंहिंजे लाइ चयो अथई त जेकॾहिं ईमानदार वापारी आहे त जन्नत में मूंसां गॾु। हाणे इहे शयूं जेकॾहिं उहो सम्झे त पोइ ख़ल्क़ ख़ुदा ते रहम कंदो, जेकॾहिं न त पोइ जंगल जो कानून आहे, पोइ ज़ाहिर आहे उहो ग़रीब बेपह जो ख़ल्क़ ख़ुदा उहा बंधन ते हुननि जी ॿार, हुननि जी धीउ, हुननि जी जवान ज़ाल उहा उते बीठी हूंदी, न उते नलको हूंदो न लेट्रिन हूंदी ऐं ज़ाहिर आहे हुनखे तकलीफ़ ऐं हुनखे उते उन हालतुनि में स्कूलनि में हज़ार माण्हू कैंप वांगुरु गॾु था कनि, हुनजी इज़त ऐं नफ़्स बि मुतासिर थींदो। एतिरनि ज़मीनी तजुर्बनि ऐं तहक़ीक़ुनि खां पोइ बि छा असां में को सुधारो अचण जी का उमेद नज़र अची रही आहे? ताज़ो कैपिटल टॉक में ख़्वाजा आसिफ़ जो इंटरव्यू, उन में हामिद मीर खे इंटरव्यू हुजे पोइ उहो चए पियो त घोड़े जेके असां वटि पुलियूं ठाहियूं 2 सतियूं हिन सैलाब में बिठियूं आहिनि। असांजे हिकिड़े जेके मुस्लमान आहिनि ठेकेदार आहिनि उहे जेके ब्रिज ठाहियूं आहिनि, डैम ठाहिया आहिनि, उहे छो टुटी विया। हाणे ज़ाहिर आहे टुटण जो वॾे में वॾो सबबु उहा असांजी करप्शन। उहा करप्शन जे करे ई हाणे बि हिननि खे इहो ई ख़तरो आहे जेकॾहिं सखर बेराए जो जे दॿाउ वधी थो वञे ऐं हुनखे लॻभॻि सदी थी वई आहे ऐं टुटे थो त असां में सलाहियत ई कोन्हे त अहिड़ो बेराज जो स्टेट खे त उहो ठाहे। ज़ाहिर आहे वरी उहो असां बर्तानिया जी कंपनी या चीना वारनि सां इंजीनियरनि सां रुजू कंदासीं ऐं उन में जेकॾहिं हितां वारा इंजीनियर ऐं हो बि चवंदा आहिनि चीना जा इंजीनियर त असां सां पाकिस्तानी ब्यूरोक्रेट्स रुकावट थी बणिजे, असांखे फंड सही नमूने सां वक़्त सां न ॾींदा आहिनि ऐं असां कमीशन जेकॾहिं कमीशनूं असां हिनखे नथा ॾियूं त असांजे कमनि में रुकावट विझंदा आहिनि ऐं सॼे प्रोजेक्ट खे रोलनि में विझी छॾींदा। हाणे इहो जेकॾहिं असांजो रवैयो आहे जेको असांजो फितरती आहे त उन में असांजो उन में सुधार कोन थो अचे ऐं हक़ीक़त इहा आहे त इंसानी तारीख़नि में हिननि माण्हुनि गाबे जी त पूॼा कई आहे। हज़रत ईसा खे उन्हनि स्लेब ते चाढ़ियो आहे, पैगंबरनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं जो हुननि जो रत मुबारक जुतनी में अची गॾु थियो आहे ऐं इमामनि खे हिननि शहीद कयो आहे। हीअ असां सां रवैयो हिननि माण्हुनि जो कहिड़ो बहितरु हूंदो ऐं असां सां बि हिननि जो रवैयो ख़ासि करे ग़रीब बेपह जो ख़ल्क़ ख़ुदा सां ईअं आहे जीअं हुनजी आदतूं शिकार अचे ऐं असांखे उहो शिकार सम्झी ऐं हुन में असांखे तकलीफ़ ॾेई चवंदा हिनखे बाहि में उछलियूं ऐं असांखे पैसा अचनि ऐं असां दुबईअ में वञी महल ठाहियूं ऐं वॾी होटलुनि में असांजा ॿार असांजूं बेगमात शॉपिंग कनि, वॾनि उन्हनि में जेको आहे सो पर्सन में पैसा हुजनि जो वञी ख़रीदारी कनि ATM जे जेको आहे सो थ्रू। ऐं हिननि माण्हुनि सां ख़ल्क़ ख़ुदा सां हुननि जो को रवैयो बहितरु कोन्हे ऐं जेकॾहिं इहो इख़लाक़िया थींदी आहे दुनिया में ख़ुदि जापान आहे रोड ते जेकॾहिं किरोड़नि रुपया पिया हूंदा आहिनि त उतां करे कंहिं मख़सूस जॻह ते रखंदा आहिनि ऐं हो माण्हू वापसि ईंदो आहे पंहिंजा जेको आहे किरोड़ रुपया उतां खणी ईंदो आहे ऐं उते हुननि ॿार जी इख़लाक़ियात जी पहिरियों तरबियत कई आहे त समाज
जेकॾहिं इख़लाक़ियात में नथो अचे त उहो हुन मां उहो न तरक़ी करे सघंदो न अॻिते वधी सघंदो। असांजे पैगम्बर अलैहिस्सलाम जो बि इहो ई आहे त मां तव्हांजा इख़लाक़ सुधारंदुसि। हाणे इख़लाक़ में इहो हिकिड़ो असांजो रवैयो आहे, जेकॾहिं हुन जे अकाउंट में अरबे ऐं खरबे पवंदा ऐं परहेज़गार ऐं मुतक़ी आहे त हू ख़ल्क़ ख़ुदा ते ख़र्च कंदो। ऐं हिन दुनिया में हिन रवैये में इहे साॻो ॿोॾि में बुख बदालीअ में हज़ारे माण्हू मरी वेंदा ऐं तबाह थी वेंदा ऐं हुन ते हीअ जेका माफ़िया आहे, हीअ ठेकेदारी सिस्टम आहे, हीअ ताक़तवर माण्हू आहिनि, हुनखे फ़ाइदो पवंदो। मोहतरम अली रज़ा साहब, जज़ाकल्लाह।